अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध असेंबली तकरारी डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर करे वरितो आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरे इहो ठहराउ पेश कंदे चयो त सिंध जे माण्हुनि खे इन आदमशुमारी ते ख़दशा आहिनि ऐं सिंध में ॿोॾि सबबि 1 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। ॿोॾि सबबि ॻोठनि जा ॻोठ ॾही पिया आहिनि। उन्हनि इलाइक़नि में अगरि घरशुमारी ऐं आदमशुमारी मुमकिन न आहे हिन वक़्तु। हाणे इहा सॼी सूरताल तॾहिं पैदा थी जॾहिं सिंध जे माण्हुनि जेको सो इन जी डिजिटल आदमशुमारी जी मुखालफ़त कई। जो ताज़ो जेका ॿोॾि हुई उन ताज़ी ॿोॾि दौरान केतिरा ई घर ॾही पिया ऐं ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया। इन खां पोइ जेको पीपल्स पार्टी जे जेको चेयरमैन आहे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उन पाण आदमशुमारी ते तहफ़ुज़ात ज़ाहिर कया ऐं ॿोॾि मुतासिरनि सां कयल वाइदा वफ़ा न थियण ते तव्हां जेको वफ़ाक़ी वज़ारतूं छॾण जो बि चिताव ॾिनो। ऐं उन हवाले सां जेको वज़ीर हाउस में सिंध जे बरसाति मुतासिर आबादगारनि में कणिक जी पोखियल फ़ी एकड़ ॿिज सब्सिडी स्कीम हेठि 5000 रुपया विरहाइण वारी जेका तक़रीब हुई उन तक़रीब में जेको सो बिलावल भुट्टे ख़िताबु कंदे इहो चयो हो त जेका वज़ीर अज़म खे इहो इशारो ॾेई छॾियो हुयो त जेकॾहिं सिंध में ॿोॾि मुतासिर आबादगारनि सां वफ़ाक़ पारां जेके कयल वाइदा आहिनि उहे पूरा न कया विया त असां वफ़ाक़ी वज़ारतूं बि छॾे सघूं था। इन सां गॾोगॾु सिंध असेंबली जो जेको स्पीकर आहे अगरि सुराज दुरानी उन पिण इन डिजिटल आदमशुमारी ते जेके आहिनि उहे ख़दशा ज़ाहिर कया हुआ त इहे जेके ॿोॾि मुतासिरनि जे करे जेका हीअ डिजिटल आदमशुमारी थी रही उहो मुमकिन न आहे, उहा न थी सघंदी। उन पाण ख़दशा ज़ाहिर कया छाकाणि त पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी उन जेके इहे ख़दशा ज़ाहिर कया त उनखां पोइ जेके पीपी सां लाॻापियल जेके वज़ीर आहिनि स्पीकर आहिनि उन्हनि पिण इन डिजिटल आदमशुमारी जी मुखालफ़त कई ऐं साॻई आपाशी खाते जे सूबाई वज़ीर पंहिंजो जाम खान शोरे उन सिंध असेंबली में इहो ठहराउ पेश कयो। उन ठहराउ पेश करण खां पोइ जेको आहे सो उहो ठहराउ सिंध असेंबलीअ अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो ऐं साॻी जाइ ते जेके नंढा आबादगार ऐं हारी आहिनि उनखे 5000 रुपया फ़ी एकड़ विरहाइण वारी जेका उहो ऐलान हुयो उन ते अमल जी शुरूआति थी वई ऐं सिंध हुकूमत सब्सिडी जी अदायगी लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं PISP खे 8.39 अरब रुपया मुंतक़िल करे छॾिया। ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो जेको आहे सो उनजो चवणो हो त वफ़ाक़ी हुकूमत पारां ॿोॾि मुतासिरनि ऐं जेके आबादगार आहिनि उनजी माली सहकार लाइ जेके वाइदा कया हुआ उहे अञा ताईं पूरा न आहिनि थिया ऐं उहे जेकॾहिं वाइदा पूरा न थिया त असां उहे जेके वफ़ाक़ी वज़ारतूं उहे बि छॾे सघूं था। ऐं इन्हनि जो जेको आबादगारनि जो जेको आहे वज़ीर अज़म पारां जेके असांजे शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो त पोइ वफ़ाक़ खे ॿिज ते अधु 50% जेका सब्सिडी भरण वारो पंहिंजो वाइदो उहो पूरो करे 4.7 अरब जेके उहे ॾियणा पवंदा। ऐं उन जेके काबीना में क़ौमी असेंबली में इहो मामिलो बि उथारण जो ऐलान कयो। उनखां पोइ जेको हीअ सॼी सूरताल सिंध में जेका क़ौम परस्त धुरियुनि तरफ़ां या उनखां पोइ जेका MQM पाकिस्तान आहे या क़ौम परस्त धुरियूं आहिनि उन्हनि हिन सॼी जेका डिजिटल आदमशुमारी आहे उनखे रद्द करे छॾियो। उन्हनि क़बूलनि खां इनकार कयो, उन्हनि एहतिजाज पिणु कयो हो ऐं उनखां पोइ जेका सॼी सूरताल पैदा थी त सिंध जा माण्हू इहा डिजिटल आदमशुमारी खे क़बूलनि लाइ तयारु कोन हुआ। ऐं साॻी जाइ ते जॾहिं इहा आदमशुमारी कराई पई वई ऐं जेके घर ॻणप शुरू कई वई त उनखे जेका डिवाइस ॾिना विया अमले खे त उहे डिवाइस किथे किथे कमु न पिया कनि जंहिंजे करे इहा आदमशुमारी जेका आहे सो रोलड़े जो शिकार थी। तोड़े जो डिप्टी कमिश्नरनि तरफ़ां जेको पंहिंजो अमलो आहे उन्हनि खे पंहिंजा सामान ॾेई पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं रवानो कयो पर डिवाइसिस कमु न करण जे करे इहा सॼी सूरताल साम्हूं आई। इहा सूरताल सिंध असेंबली ताईं पहुती। जेका मुल्क जी वॾे में वॾी पार्टी आहे उन पिणु इन ते ख़दशा ज़ाहिर कया। उन ख़दशा ज़ाहिर करण खां पोइ जेको सिंध असेंबली में इहो इन जो ठहराउ बि मंज़ूर कयो वियो आहे। ऐं हुननि जेको चयो आहे त जेकी हीअ सिंध जे अवाम ऐं उनखां जेका डिजिटल आदमशुमारी ते हुननि खे एतिराज़ आहिनि ऐं हिन जेको तरीक़ेकार
वारा आहे उन्हनि जेको इख़्तियार कयो आहे उन जी हिमायत नथा करे सघूं, छाकाणि त वफ़ाक़ एतिराज़ जो अज़ालो न कयो आहे, पीपी वफ़ाक़ जो साथ न ॾींदी। इन हवाले सां सॼा जेके उन्हनि जा एतिराज़ आहे उहे उन्हनि खे जेको सिंध जे वॾे वज़ीर जेके आहिनि उहे शुमारियात खाते खे बि पंहिंजा एतिराज़ माणे छॾिया हुआ त पीपल्स पार्टी खे डिजिटल जेका सेंसिस क़बूल न आहिनि ऐं हिन उहो बि चयो त वफ़ाक़ सां हिन सिलसिले में ॻाल्हाईंदुसि डिजिटल आदमशुमारी में बेज़ाब्तियूं थियूं त उहा कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हूअं बि ॾिठो वञे त हीअ जेका डिजिटल आदमशुमारी उहा वक़्त खां अॻु कराई पई वई, छाकाणि त हीअ हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी कराई वेंदी आहे, छाकाणि त हीअ जेको NFC एवॉर्ड वारो मामिलो आहे, चइनी सूबनि खे जेको NFC एवॉर्ड ॾिनो वेंदो आहे उहो आदमशुमारी जे बुनियाद ते ॾिनो वेंदो आहे। हीअ जेकी आदमशुमारी हुई उहा डिजिटल तौर ते कई पई वञे, उहा वक़्त खां अॻु कई पई वञे। 2023 वारी जेका हीअ डिजिटल आदमशुमारी या 2027 में डिजिटल आदमशुमारी थियणी हुई, जेका हाणे इहा 5 साल अॻु में कराई पई वई, जंहिं ते सिंध जे माण्हुनि तोड़े मुख़्तलिफ़ पार्टियुनि बि ख़दशा ज़ाहिर कया हुआ त इहा जेकी डिजिटल आदमशुमारी आहे उहा सही न थी सघंदी, छाकाणि त सिंध में जेकी ॿोॾ दौरान ॿोॾ खां पोइ जेतिरा घर करोड़े माण्हू बेघर थिया उनजे करे उहा सही ॻणप न थी सघंदी। उनजे करे इन्हनि ख़दशनि खे पीपल्स पार्टी वरनाईंदे ऐं सिंध असेंबली में इहो ठहराउ मंज़ूरु करे छॾियो आहे ऐं इहो सॼो जेको मामिलो थियो उन खां पोइ ई ख़तमु कयो वियो आहे त असां सम्झूं था त हीअ जेके डिजिटल आदमशुमारी रद्द कई वई आहे, ठहराउ मंज़ूरु कयो वियो आहे त इहा हाणे सिंध में जेका डिजिटल आदमशुमारी न थी सघंदी ऐं इन खां पोइ जेको 2027 जो जेको इन जो आहे उन ते आदमशुमारी करे ऐं सही ॻणप कई वेंदी, जेसि ताईं जेके ॿोॾ मुतासिरनि जे इलाइक़ा आहिनि उन्हनि में ॿीहर घर ठाहिण वारो जेको सिलसिलो आहे उहो बि शुरू थी वियो आहे त इहो सॼो जॾहिं ठही मुकमल थींदो तॾहिं इहा आदमशुमारी थींदी ऐं उहा सिंध जे माण्हुनि खे बि क़बूल हूंदी। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए इशू सां गॾु। तेसि ताईं अला भाई।